22 मई 2020 ते 1000 फॉलोअर्स, 8 जून 2020 ते 3000 फॉलोअर्स, 17 जून ते 5000 फॉलोअर्स ऐं 3 जुलाई ते 8000 फॉलोअर्स, 15 जुलाई ते 10,000 फॉलोअर्स ऐं जंहिं महिल 2020 इहो साल पूरो पियो थिए 23 दिसंबर ते 20,000 फॉलोअर्स। अॼु जॾहिं मां इहो वीडियो शूट थी कयां 42.7K फॉलोअर्स आहिनि, माना 40,000 माण्हुनि खां मथे फॉलो कंदा आहिनि कनक गुरनानी खे इंस्टाग्राम ते। कनक गुरनानी केरु आहे? अचो मां त तव्हांखे वठी हलां हैदराबाद ऐं पोइ ॿुधायांव कनक गुरनानी जे बारे में। हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? मां ॾाढी ख़ुशि आहियां बिकॉज़ मूंखे कनक गुरनानी सां मिलणु मिलियो इंस्टाग्राम जे थ्रू ई। अॼु ताईं मां कनक सां कॾहिं आम्हूं साम्हूं न मिली आहियां, बट जंहिं महिल असां हिन फूड सीरीज़ लाइ रिसर्च कयूं पिया के छा खाधा ठाहींदो आहे, इंस्टाग्राम ते ॻोल्हियूं पिया त असांखे हिन जो प्रोफाइल मिलियो ऐं पोइ असां कनक सां ॻाल्हायो। कनक हिकिड़ी छोकिरी आहे जेकी उल्हासनगर में ॼाई हुई, अलॻि अलॻि हंधि रही आई आहे दुनिया में ऐं हाणे हैदराबाद में रहंदी आहे पंहिंजे घोट सां ऐं पंहिंजे धीअ सां गॾु। कनक खे कुकिंग जो ॾाढो शौंक़ु आहे, ओके, बट इहो शौंक़ु एक्चुअल में ॿाहिरि आयो, डिजिटल मीडिया ते ॾिसण आयो, सोशल मीडिया ते आयो कोविड जे टाइम ते। मां तव्हांखे जेके तारीख़ूं ॿुधायूं उन्हनि तारीख़ुनि जे थ्रू ऐं फॉलोअर्स जे थ्रू असांखे ख़बर थी पए कि अगरि कोई पंहिंजे सॼे दिलि सां कुझु कमु करे त भॻवान हुन जो साथ ज़रूरु ॾींदो आहे ऐं महिनत ज़रूरु सफली थींदी आहे। कनक गुरनानी खाधे जा वीडियोस ठाहींदी आहे, इंस्टाग्राम ते विझंदी आहे, सभु शूट, एडिट, लिखण एंड पोस्ट करण सभु पाण कंदी आहे छोकिरी। नंढी धीअ अथसि गॾु एंड आई एम सो प्राउड ऑफ कनक बिकॉज़ कनक जे थ्रू मूंखे तव्हांखे ॾेखारिणो आहे कि असां छोकिरियूं जेको चाहे करे था सघूं, पोइ भले घर में वेठा हुजूं, शादी कयल हुजूं, ॿार बच्चा हुजनि, जेको असांखे करिणो आहे उहो करण खां असांखे कोई नथो रोके सघे असांजे पंहिंजे मन जे अलावा। एंड कनक गुरनानी जो इहो सॼो पैशन कोविड जे टाइम ते ॿाहिरि आयो, जंहिं महिल हले पियो कोरोना 2020 में। हिन पंहिंजियूं एनर्जीस चैनल कई ऐं इंस्टाग्राम ते पंहिंजो फोटोज़, वीडियोज़, खाधे जूं रेसिपीज़ डिटेल में विझणु चालू कई। कनक गुरनानी जा ख़ाली पोस्ट फेमस न आहिनि, उहा हर हिकु कॉमेंट ते माण्हुनि सां ॻाल्हाईंदी आहे, रिप्लाई कंदी आहे, स्टोरीज़ विझंदी आहे। शी इज़ वेरी एक्टिव बट ऑल्सो शी इज़ वेरी डिसिप्लिन्ड एंड मूंखे इहा ॾाढी ख़ुशी आहे कि कनक ख़ाली सिंधी खाधा न बट ॿियनि खाधनि सां गॾु गॾु सिंधी रेसिपीज़ बि विझंदी आहे। कनक खे सिंधी खाधे जो ॾाढो शौंक़ु आहे, बट सभिनी खां अलॻि ॻाल्हि कनक जे बारे में इहा आहे कि हूअ जाम हेल्थ कॉन्शियस आहे। हेल्दी कोकी, हेल्दी कोफ्ता, इहे सभु तव्हांखे उन पेज ते मिलंदा, उन प्रोफाइल ते मिलंदा इंस्टाग्राम जे, जंहिं महिल तव्हां उन्हनि जो इंस्टाग्राम चेक कंदा। कनक खे ॾाढी नंढी एज में ख़बर पइजी वई कि हेल्थ प्रॉब्लम्स जेके आहिनि, PCOD, थायराइड, वट एवर, उहे असां छोकिरियुनि खे जाम थींदा आहिनि। एंड उनजो सोल्यूशन इहो आहे कि असां पंहिंजे हेल्थ लाइ अवेयर थियूं, पंहिंजी हेल्थ पंहिंजे हथनि में खणूं, रिसर्च करणु चालू कयूं छा सही आहे छा न। अगरि असां जेके इंडिया में सिंधी वेठा आहिनि उहे 2 वेला सिंधी खाधो माना डीप फ्राइड ऑयली खाधो खाईंदा रहंदासीं त पोइ भई माना ये कैमरा बि नंढी पवंदी, मां एॾी हीअं वॾी थी वेंदमि। एंड हिकु फाइनल ॻाल्हि मूंखे जेकी तव्हांखे ॿुधाइणी आहे कनक लाइ, कनक पंहिंजा फोटोज़ जाम घटि विझंदी आहे इंस्टाग्राम ते। जेके वीडियोस बि विझंदी आहे उनमें वॉइस ओवर हूंदो आहे, माना खाधे जे मथां ॻाल्हाईंदी वेंदी आहे, गॾु गॾु खाधे जे वीडियोस जे मथां वॉइस ओवर जे थ्रू ॻाल्हाईंदी वेंदी आहे। बट असां लाइ हिन सदोरीअ ख़ासि वीडियो ठाहियो आहे जंहिंमें पाण आई आहे कैमरा जे अॻियां एंड असां हिकिड़ो वीडियो विझी चुका आहियूं 2 ॾींहं अॻु, जंहिंमें कनक पंहिंजे सिंध जी स्टोरीज़ शेयर थी करे, सिंध रिलेटेड उनखे छा ख़बर आहे, उनजी छा कनेक्शन आहे, उहो शेयर थी करे। आई होप तव्हां उहो वीडियो ॾिठो आहे। असां तव्हांखे गीता ग्वालाणी, मोहित चोटरानी, ज्योति मूलचंदानी, जया तलरेजा इन्हनि सां मिलाए चुका आहियूं। अॼु मां तव्हांखे मिलायां थी कनक सां, त अचो असां हलूं हैदराबाद में।
कनक गुरनानी जे रंधिणे में नॉन फ्राई कद्दू जा कोफ्ता ठाहिणा। वेलकम टू हर किचन। रंधिणे में हलण खां अॻु प्लीज़ सब्सक्राइब कजो न, चैनल खे ॾावायो न, घंटी वॼाइजो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो। अचो हलो। हेलो एवरीवन, मुंहिंजो नालो कनक गुरनानी आहे ऐं मां हिकु फूड ब्लॉगर आहियां। मुंहिंजो जन्म उल्हासनगर में थियो हुयो ऐं पोइ मां शादी करे शिफ्ट थियमि थाणा में। पर हाणे असां 2-3 सालनि खां हैदराबाद शिफ्ट थिया आहियूं। मुंहिंजे हस्बैंड जी ट्रांसफर थी त हाणे इहा वीडियो मां हैदराबाद मां शूट थी कयां। मां पंहिंजो फूड ब्लॉग, फूड जेकी वीडियोस ठाहिण शुरू कया उहे मां लॉकडाउन में शुरू कया। मां हमेशा मतलब पास्ट में थोड़ा हेल्थ इश्यूज फेस कया आहिनि ऐं थोड़ी ओवर ईटिंग जी हैबिट हुई या थोड़ो वेट इश्यूज हुया मूंखे। त मां मतलब हमेशा एॾी फूडी हुयमि कि मां डाइट ऐं एक्सरसाइज कॾहिं करे ई न सघंदी हुयमि। त मां इन ॻाल्हि जे बारे में सोचण लॻियमि त मूंखे लॻो कि मतलब डाइटिंग करण त जाम मुश्किल हूंदी आहे, पर अगरि असां पंहिंजे रेगुलर कुकिंग खे थोड़ो हेल्दी ठाहे सघूं त उहो असां डेली करे सघंदासीं। त मुंहिंजो जेको फूड ब्लॉग आहे, मां सिंधी रेसिपीज में त स्पेशलाइज कयां ई थी। अपार्ट फ्रॉम दैट मां हेल्दी जेके बि मतलब डिशेस अगरि ठाहींदा आहियूं न त उनखे मां हेल्दी डिश में कन्वर्ट करे उनखे ट्राई कंदी आहियां ठाहिण जी। फॉर एग्जाम्पल अॼु असां ठाहिण वारा आहियूं कद्दूअ जा कोफ्ता। असां सिंधीज़ खे कोफ्ता त जाम वणंदा आहिनि, चाहे पालक जो हुजे, पनीर जो हुजे, कद्दू जो हुजे। त अॼु असां ठाहिण वारा आहियूं मुंहिंजे रंधिणे में कद्दूअ जा कोफ्ता, पर उहे असां ठाहींदासीं नॉन फ्राइड कोफ्ता। तव्हां कॾहिं ॿुधा आहिनि नॉन फ्राइड कोफ्ता? अॼु मां ठाहिण वारी आहियां। असां नॉन फ्राइड कोफ्ता ठाहींदासीं, पर टेस्ट में थोड़ो बि कॉम्प्रोमाइज़ न थींदो। असां अॼु कोफ्ता ठाहींदासीं अपम पैन में। अपम पैन हिकु जाम सुठी इन्वेस्टमेंट आहे अगरि तव्हांखे कुछ भी हेल्दी ईटिंग या तव्हां मतलब हेल्दी ईटिंग घर में कोशिश कंदा आहियो फॉलो करण जी। जेके बि असां डीप फ्राई शयूं ठाहींदा आहियूं न, जाम इज़ीली अपम पैन में ओतिरो ई सुठी तरह ठही सघंदा आहिनि। त अॼु जी असांजी जेकी रेसिपी आहे उहा हेल्दी कोफ्ता करी, उहो बि कद्दूअ जा नॉन फ्राइड। त अचो हलो ठाहिण शुरू था कयूं। अॼु असां ठाहिण वारा आहियूं कद्दूअ जा कोफ्ता करी। कोफ्ता त ॾाढा कॉमन हूंदा आहिनि, पर असां थोड़ो हिनखे हेल्दी ट्विस्ट ॾींदासीं। असां कोफ्ता डीप फ्राई न कंदासीं। त रेसिपी शुरू था कयूं, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि असां हिनखे कीअं ठाहिण वारा आहियूं। सभिनीनि खां पहिरियों मां कद्दू ग्रेट करे उनखे हिकु चीज़ क्लॉथ या त जेको मलमल जो कपिड़ो थींदो आहे न, उनमें सुठी तरह स्ट्रेन करे छॾींदुमि, एक्स्ट्रा वॉटर हिनजो कढी छॾींदुमि। पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। त मां हिते कद्दू खे ग्रेट करे छॾियो आहे ऐं हिनजो पाणी, जेको पाणी हुयो सॼो स्क्वीज़ करे छॾियो आहे। पर असांखे इहो पाणी फिटी न करणो आहे, खे असां ग्रेवी में यूज़ कंदासीं। हिन पाणीअ में जाम न्यूट्रिशन हूंदो आहे, त हिनखे बिल्कुल बि तव्हां फिटी न कजो। हाणे असां हिन में जिंजर, गार्लिक ऐं चिली पेस्ट विझंदासीं। थोड़ो जिंजर, गार्लिक ऐं जेकी ग्रीन मिर्च हुया न, मां हिनखे मिक्सर में ग्राइंड करे छॾियो। तव्हां हथ सां बि हुनखे कुटे था सघो, उहो विझणो आहे। बाइंडिंग लाइ असां हिन में विझंदासीं बेसन। पर नॉर्मल जेकी कोफ्ता करी हूंदी आहे न, उन में बेसन कच्चो ई विझबो आहे, पर बिकॉज हिन में असां नॉन फ्राइड वर्जन था ठाहियूं त मां बेसन खे थोड़ो सो रोस्ट करे छॾियो आहे। त हे रोस्टेड बेसन आहे, उहो असां हिन में विझंदासीं। अगरि ज़रूरत पवंदी त अञा बि वधीक विझंदासीं। फिलहाल मां खाली 1/4 कप जेतिरो विधो आहे। हाणे सॉल्ट टेस्ट जे अकॉर्डिंग असां विझंदासीं। थोड़ा सा ॻाढ़ा मिर्च, पिंच ऑफ टर्मरिक मतलब हैड्र, थोड़ो सो गरम मसालो भी असां विझंदासीं। साओ मसालो मतलब कि कोरिएंडर लीव्स असां विझंदासीं हिन में। हाणे हिननि सभिनीनि खे मां सुठी तरह मिक्स करे छॾींदुमि ऐं असां हिन जी बाइंडिंग पोइ चेक कंदासीं। अगरि ज़रूरत पई त बेसन थोड़ो वधीक विझंदासीं। हिकु दफ़ो मिक्स करण खां पोइ मां हाणे हथनि सां हिनखे बाइंड करण जी कोशिश कंदुमि। ये सुठी तरह हाणे बाइंड थी वियो आहे। हथनि में थोड़ो ऑयल ग्रीस करे मां कोफ्ते जा बॉल्स रेडी करे छॾिया आहिनि। मां हिनखे 10-15 मिनट फ्रिज में रखी छॾींदुमि ताकि हे थोड़ा स्टिफ थी वञनि।
तेसि ताईं हाणे असां ग्रेवी जी तयारी था कयूं। असां कोफ्तनि जी करी कुकर में ठाहींदासीं। इन लाइ मां थोरो ऑयल गरम थी कयां। कुकर में ठाहिण जो रीज़न इहो आहे कि असांखे पटाटा बि विझणा आहिनि। सिंधी रोटी त पटाटनि खां सवाइ ठहंदी न आहे, त मां कोफ्तनि सां थोरा पटाटा बि विझण वारी आहियां। ऑयल गरम थिए उन खां पोइ असां स्टार्ट था कयूं। ऑयल गरम थी वियो आहे त पहिरियों मां हिन में अनियन्स विझंदमि। अनियन्स खे तव्हां कीअं बि रफली चॉप करे था सघो। असां हिनखे पोइ पीसण वारा आहियूं ग्रेवी खे, त कोई महिनत करण जी ज़रूरत न आहे। अनियन्स कीअं बि कटियल हलंदा। इनखे असां सुठी तरह 2 मिंट घुमाईंदासीं। असांखे अनियन्स खे ख़ाली हल्को पिंकिश ऐं ट्रांसपेरेंट थियण ताईं इनखे पकाइणो आहे। वधीक न सिजाइणो आहे, न ई इनखे ब्राउन करणो आहे। बसि 2 मिंट खनि असां इनखे ईअं घुमाईंदासीं, थोरो लाइट पिंकिश थी वञे ऐं ट्रांसपेरेंट थी वञे। ॾिसो हे तयार आहे। हाणे गैस खे असां बंदि करे छॾींदासीं ऐं हे थधा थी वञनि तेसि ताईं वेट कंदासीं। मसाला हिकु तयारु करणो आहे असांखे, त मां मिक्सर ग्राइंडर खयो आहे। इन में मां विझंदमि 2 टमाटा, मिर्च, तव्हां पंहिंजे टेस्ट जे अकॉर्डिंग घटि ऐं वधाए बि था सघो क्वांटिटी, थोरो सो गार्लिक, ऐं असां जेको अनियन खे थोरो फ्राई कयो हुयो उहो बि असां हिन में विझी छॾींदासीं। इनखे असां सुठी तरह ग्राइंड करे छॾींदासीं। मां तव्हांखे ॾेखारियां थी कीअं पेस्ट ठहंदी। ॾिसो असां मसालो पीसे छॾियो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थी हे कीअं ॾिसणु ईंदो। ऑरेंज कलर जो हिकु मसालो आहे, हे असां पीसे करे रेडी करे छॾियो आहे। त हाणे असां ग्रेवी था ठाहियूं। ग्रेवी लाइ मां उहो ई कुकर वरी रखियो आहे गरम थियण। थोरो ऑयल विझंदासीं। तव्हांखे सॼी रिटर्न रेसिपी बि मिलंदी प्रॉपर मेजरमेंट सां गॾु, त उहो तव्हां रिटर्न डिस्क्रिप्शन पे ॾिसंदव त तव्हांखे मिली वेंदी। ऑयल गरम थी वियो आहे त असां ग्रेवी ठाहिण स्टार्ट था कयूं। ऑयल गरम थी वियो आहे। मां हिन में विझां थी थोरी हैड यानी कि हल्दी, ऐं उन सां गॾु असां विझंदासीं थोरो रेड चिली पाउडर। ॻाढ़ा मिर्च मां विधा आहिनि। हिनखे हल्को सो मिक्स कंदासीं ऐं असां जेकी ग्रेवी तयारु कई हुई, जेकी प्योरे तयारु कई हुई, उहो विझी छॾींदासीं। मसालो थोरो बि वेस्ट न थिए, इन करे मां मिक्सिंग जार में थोरो पाणी विधो आहे ऐं उहो असां विझी छॾींदासीं। हिन में लूणु विझंदासीं, थोरो सो सॉल्ट टेस्ट जे अकॉर्डिंग, थोरो कोरिएंडर पाउडर विझंदासीं यानी कि दाणा। इन सभिनीनि खे सुठी तरह मिक्स करे छॾींदासीं। पटाटा विझंदासीं, थोरो वॾे साइज में कटियो आहे। पटाटा ऑप्शनल आहिनि, पर घर में अगरि ॿार कोफ्ता वग़ैरह न खाइनि त उन्हनि लाइ पटाटो सुठो ऑप्शन आहे। इन्हनि सभिनीनि खे असां हाणे सुठी तरह थोरी देरि लाइ ईअं ई घुमाईंदासीं जेसि ताईं ऑयल सेपरेट न थिए। फर्स्ट गैस ते मां कवर करे इनखे रखंदुमि। हिन जा जाम छीटा ॿाहिरि ईंदा आहिनि, न त तव्हांखे गरम लॻी वेंदो। इन करे इनखे कवर करे ई तव्हांखे फास्ट गैस ते थोरी देरि छॾे ॾियणो आहे। ग्रेवी सॼी ड्राई थी वई आहे ऐं ऑयल त असां वधीक विधो न आहे त जाम ऑयल न निकिरंदो, पर जेतिरो बि आहे हाणे इहा रेडी आहे। असां हिन में ग्रेवी जेतिरो पाणी विझी करे हाणे विसिल्स 2 या 3 विसिल्स ताईं हिनखे कुक कंदासीं, ताकी असांजा पटाटा बि सिजी वञनि। कोफ्ता बि असां जेॾी महिल पोइ विझंदासीं त उहो जाम ग्रेवी सोक करे वठंदा आहिनि। त मां 1 गिलास लॻभॻि हाणे पाणी विझां थी ऐं असां लूणु बि चेक करे वठंदासीं प्रॉपर आहे की न, न त ऐड करे छॾींदासीं। और मीट मसाला बि ऐड थी कयां। अगरि तव्हांखे मीट मसाला न यूज़ करणो आहे त तव्हां हिन में छोला मसाला या त किचन किंग भी यूज़ करे था सघो। हिनखे मिक्स करे वठंदासीं हिकु दफ़ो। हाणे असां हिनखे 2 विसिल्स ऐं 5 मिंट स्लो ते कुक थियण ॾींदासीं, जेसि ताईं पटाटा हिकदमि सुठी तरह सिजी वञनि। कुकर ओपन करे असां चेक कंदासीं। तव्हां ॾिसी था सघो असांजी ग्रेवी हिकदमि तयार आहे। ग्रेवी खे असां ईअं ई कवर करे रखंदासीं ऐं पहिरियों असां पंहिंजा कोफ्ता ठाहींदासीं। त असां जेके कोफ्ता ठाहिण वारा आहियूं, डीप फ्राई न करे नॉन फ्राइड वर्जन, उहो असां अपम पैन में ठाहिण वारा आहियूं। त मां छा कंदुमि, अपम पैन जी कैविटी में थोरो थोरो ऑयल विझंदुमि। अपम पैन में जेके सेंटर में 3 कैविटीज़ आहिनि न, अगरि तव्हांखे जाम
कोफ्ता ठाहिणा आहिनि त ठीकु आहे तव्हां हुनखे यूज़ कयो, पर अॼु जीअं मां ख़ाली 8 थी ठाहियां कोफ्ता, त मां हिननि टिनिनि खे न यूज़ कंदुमि, बिकॉज़ हे सेंटर में आहिनि त जल्दी कुक थी वेंदा आहिनि ऐं अंदरां थोरो कचा रहण जा चांसिस हूंदा आहिनि। जॾहिं बि असां अपम पैन में कुझु ठाहींदा आहियूं न त थोरो टाइम वधीक लॻंदो आहे नॉर्मल फ्राइंग खां, पर उहो असांजे हेल्थ लाइ सुठो आहे। त मां तुर ऑयल हिन में विझी छॾींदुमि 8 कैविटीज़ में। जी करे थोरो अपम पैन खे असां घुमाए छॾींदासीं ईअं, ताकी ऑयल सभिनीनि पासे स्प्रेड थी वञे। ऑयल गरम थी वियो आहे त जेके असां कोफ्ता ठाहिया हुया असां हिकु हिकु कैविटी में विझी छॾींदासीं। कोफ्तनि जे मथां बि मां थोरो ऑयल विझी छॾींदुमि। तव्हां ॾिसो था 1 टीस्पून मां ऑयल खणां थी, पर 3-4 कैविटीज़ में मां विझां थी, त ऑयल जाम घटि यूज़ थींदो डीप फ्राई जे कंपेरिज़न में। त हाणे छा कंदासीं, असां हिनखे कवर करे 7-8 मिंट लो फ्लेम ते कुक थियण ॾींदासीं, ताकी अंदरां बिल्कुल बि कचा न लॻनि। इन ई रीज़न जे करे मां बेसन बि थोरो रोस्ट करे यूज़ कयो, ताकी बेसन जो बि कच्चोपन न अचे असांजे मुंहं में। त इन खे हाणे मां कवर करे 7-8 मिंट वन साइड कुक कंदुमि। असां हिनखे हाणे कवर करे 7-8 मिंटनि खां पोइ चेक कंदासीं। 7-8 मिंट थी विया आहिनि। हाणे असां हिनखे चेक कंदासीं ऐं ॿियो साइड बि ईअं ई कुक कंदासीं। हिनखे स्लोली असां साइड चेंज कंदासीं। ॾिसो केॾो ब्यूटिफुली कुक थियो आहे। ॿियो साइड बि असां ईअं ई हिनखे सुठी तरह कुक कंदासीं। ॿियो दफ़ो ऑयल विझण जी कोई नीड न आहे, हे पाण ई सुठी तरह क्रिस्पी थी वेंदा। ॿियो साइड बि असां कवर करे ईअं ई 5-6 मिंट थियण ॾींदासीं। जॾहिं असां कोफ्ता ठाहियूं त हुनखे नॉन फ्राइड वर्जन करण जाम ज़रूरी आहे, बिकॉज असां कोफ्ता ठाहिण खां पोइ उनखे ग्रेवी में विझी करे बॉइल करण वारा आहियूं, त कोफ्ता क्रिस्पी हुजनि या घटि क्रिस्पी हुजनि हुन मां कोई फ़र्क़ु न पवंदो। त इन करे इहा शइ असां हेल्दी वर्जन में कन्वर्ट करे सघूं था, बिकॉज खाइण महिल त कोफ्ता असांखे सॉफ्ट ई खपनि, ग्रेवी सॼी सोक करे छॾनि, ईअं ई असांखे खपे। त इन करे अपम पैन में ठाहींदा त ऑयल घटि यूज़ थींदो ऐं इहो असांजे हेल्थ लाइ वधीक सुठो आहे। तव्हां इहो ऑप्शन ज़रूरु ट्राई करे ॾिसजो। कोफ्ता असांजा तयार आहिनि। इनखे ॾिसी करे केरु चई सघंदो की हे डीप फ्राइड न आहिनि। जाम सुठा लॻंदा आहिनि खाइण में, ईअं ई बि त चटनी सां खाईंदव त असां हाणे हिनखे ग्रेवी में विझी करे 5 मिंट बॉइल कंदासीं। ग्रेवी में बॉइल अची वियो आहे। तव्हां अगरि ॾिसंदव त ग्रेवी हाणे जाम नथी लॻे। कोफ्ता बि जाम ग्रेवी खे सोक कंदा आहिनि ऐं थिक बि थी लॻे असांखे ग्रेवी। त जेको असां कद्दू वारो पाणी स्क्वीज़ करे बचायो हुयो न, उहो मां हिन में विझी छॾींदुमि। त हिन में न्यूट्रिशन बि अची वेंदी ऐं कद्दू वारे पाणी विझण सां ग्रेवी असांजी थोरी लाइट थी वेंदी। तव्हां हिनखे हिकु दफ़ो सॉल्ट चेक करे वठंदासीं। पाणी एक्स्ट्रा विधो आहे त सॉल्ट घटि न थियणु खपे, त हिकु दफ़ो मां सॉल्ट चेक कंदमि, हुन खां पोइ असां कोफ्ता विझंदासीं। थोरो घटि हुयो त मां हाणे विझां थी। इन में असां कोफ्ता विझी छॾींदासीं। ऐं 5 मिंट हिनखे कवर करे ईअं ई असां कुक थियण ॾींदासीं। 5 मिंट कोफ्ता अंदर बॉइल थियनि। 5 मिंट थी विया आहिनि। अगरि तव्हां चेक कंदव हाणे ग्रेवी चङी घटि थी वई आहे। कोफ्तनि ग्रेवी खे एब्जॉर्ब करे छॾियो आहे ऐं कोफ्ता साइज़ में थोरा पहिरियों खां वॾा बि थी विया आहिनि। त हाणे लास्ट में असां हिन जे मथां विझंदासीं थोरी कसूरी मेथी। कसूरी मेथी खे हथनि सां ईअं क्रश करे असां विझंदासीं। इन सां जाम सुठी टेस्ट ईंदी आहे। ऐं असां विझंदासीं मसालो, साओ मसालो, कोरिएंडर लीव्स। इनखे बि विझी करे असां हिकु दफ़ो मिक्स करे वठंदासीं। त तयार आहे असांजी हिकदमि हेल्दी कोफ्ता करी सिंधी स्टाइल में। तव्हां हिन रेसिपी खे ज़रूरु ट्राई कजो। हेल्दी ऐं टेस्टी, तव्हांखे ज़रूरु सुठी लॻंदी। रिटर्न रेसिपी मां डिस्क्रिप्शन में तव्हांखे शेयर कंदुमि, त सॼी डिटेल तव्हां वटि हूंदी।
त कीअं लॻा तव्हांखे नॉन फ्राई कद्दू जा कोफ्ता? कल्ह मुंहिंजी मम्मी मुंहिंजे स्टूडियो में आई हुई ऐं असां वीडियो ॾेखारियो इहो वारो, त मम्मी चई वाओ, हाणे असांखे बि इहा अपम पैन वठणी पवंदी। आई एम लाइक यस डेफिनेटली। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मूंखे women empowerment जाम वणंदो आहे। आई एम अ वेरी स्ट्रॉन्ग फेमिनिस्ट एंड आई एम सो प्राउड ऑफ कनक गुरनानी एंड उन जहिड़ियूं ॿियूं जाम छोकिरियूं मायूं जेके पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ पंहिंजो शौक़ु, पंहिंजो फैशन चवण वारियूं, पंहिंजो शौक़ु, पंहिंजो पैशन फॉलो थियूं कनि। आई नो इट इज़ नॉट ईज़ी एंड ॿार शादीअ खां पोइ लाइफ जाम चेंज थी वेंदी आहे, बट कनक पंहिंजो पैशन फॉलो थी करे, वीडियोस ठाहे थी, वीडियोस विझे थी, बट उन चक्कर में पंहिंजे कल्चर खे ऐं पंहिंजे भाषा खे नथी विसरे। कनक गुरनानी पंहिंजे धीअ खे बि सिंधी सेखारे थी, सिंधी खाधा खाराए थी, थोड़ा घटि ऑयल में थी ठाहे, हेल्दी वर्जन्स थी ठाहे। एंड मूंखे दिलि सां थैंक यू चवणो कनक खे, कनक जे हस्बैंड खे, कनक जे धीअ खे, जेके हिन सपोर्ट था कनि, जेको हीअ करे थी उन में। आई होप कोविड जो सीन जल्दी हली वञे, मां हैदराबाद वञा, कनक खे बाक़ी पायां, असां गॾु वेही करे खाधा ठाहियूं, खाऊं ऐं जाम फोटोज़ ऐं वीडियोस कढूं। बट जेसिताईं इहो थिए असां हिते ई मिलंदासीं नेक्स्ट वीक ॿिए वीडियो में। आई होप तव्हांखे मूंसां हैदराबाद हलण में ख़ुशी थी। कोफ्ता ठाहियो त असांखे इंस्टाग्राम ते ज़रूरु ॿुधाइजो, कनक खे टैग कजो, असांखे टैग कजो। प्लीज़ फॉलो कनक ऑन इंस्टाग्राम एंड हुनजो हैंडल असां तव्हांखे हिते स्क्रीन ते ॾींदासीं। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, जाम महिनत थी लॻे हिकु हिकु वीडियो ठाहिण में एंड तव्हांजे साथ जे करे ई असां जिते आहियूं उते पहुता आहियूं। त थैंक यू वेरी मच। सी यू इन द नेक्स्ट वीडियो। खोड़ प्यार, बाय। ॿियो कंहिंसां मिलणो हुजेव त प्लीज़ मूंखे ॿुधायो हेठि कमेंट्स में, कंहिंखे असां वठी अचूं हिन सीरीज़ में सिंधी फूड रिलेटेड।